नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु पहिरें मौज़ू ते ॻाल्हाइण खां पहिरियां हिकिड़ा अहम वाक़िया आहिनि, उहे ज़रूरु कोट कबा जी असांजे पैनलिस्ट करंट अफेयर्स जे इन मौज़ूअनि खे नज़र रखे सघनि। अॼु इन 75 डस्का ते चूंड थी, चूंड दौरान फायरिंग थी, फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। PTI ऐं नून लीग हिक ॿिए ते इल्ज़ाम आया आहिनि त ॿिन्ही मां हिकु धुर फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हुननि जा 2 जो पॉलिटिकल वर्कर शहीद थिया आहिनि, जंहिंमें फिरदौस आशिक़ आवान साहिब जो चवणु आहे हुन इल्ज़ाम हयो आहे नून लीग ते, नून लीग इल्ज़ाम हयो आहे PTI ते। ॿी हिकिड़ी हैपनिंग थी आहे कराची में। अॼु सिंध में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख खे अॼु जंहिंमहिल अदालत में पेश कयो पियो वियो त उन्हनि जे तरफ़ां इल्ज़ाम हयो वियो आहे त जेल जे अंदरि उन्हनि खे 4 फुट जो नांग छॾियो वियो। उन्हनि जी जेल जी सेल में कमरे में 4 फुट जो कारो नांग, कोबरा नांग छॾियो वियो। ऐं इल्ज़ाम हयो आहे त पीपुल्स पार्टी हुकूमत खेनि उन नांग जे हथां मारणु चाहे पई या तकलीफ़ ॾियणु चाहे पई, ऐं हुन हवालो ॾिनो आहे आफ्ताब सिद्दीकी उते मौजूदु हो DSP। हाणे अचूं था पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़। मौज़ू इहो आहे सेनेट इलेक्शन जे बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधणी थी। सदारती रेफरेंस जी ॿुधणी दौरान सीनियर पार्लियामेंटेरियन 18वीं तरमीम जे ख़ालिक़ बकुल आसिफ़ ज़रदारी जे, जंहिंखे रज़ा रब्बानी नाले सां मुल्क में सुञातो वञे थो, रज़ा रब्बानी साहिब अॼु अहम ॻाल्हि कई आहे। उन दलील ॾिना, उन दलील में उन्हनि जो चवणु हो त हॉर्स ट्रेडिंग ऐं सियासी इतिहाद में फ़र्क़ु हूंदो आहे। बुनियादी ॻाल्हि जेका शुरू थी, उन्हनि जो चवणु हो त जीअं मुल्क जा मुख़्तलिफ़ सूबनि में मुख़्तलिफ़ पार्टियूं हुकूमत में आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं हुकूमत में हुजण करे मुख़्तलिफ़ सूबनि में मुख़्तलिफ़ इतिहाद आहिनि। तंहिं लाइ हुननि अदालत जे मुतनासिब नुमाइंदगी वारे बयान ते पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त अदालत जो जेको मुतनासिब नुमाइंदगी वारो बयानु आहे उहो आइडियल सिचुएशन लाइ हूंदो आहे, पर असांजे मुल्क में आइडियल सिचुएशन नाहे, इहो चवणो रज़ा रब्बानी साहिब जो। उन सां गॾोगॾु हुननि चयो त सेनेट चूंड जे हवाले सां जेको हॉर्स ट्रेडिंग जा इल्ज़ाम लॻनि था, हॉर्स ट्रेडिंग जेका आहे ऐं उन में सियासी इतिहाद में फ़र्क़ु हूंदो आहे। जेकॾहिं को माण्हू सियासी इतिहाद जे बुनियाद ते वोट ॾिए थो त उहो हुननि जे ख़्याल में ठीकु आहे, ऐं हॉर्स ट्रेडिंग जी हुननि इहा वज़ाहत कई त को फ़र्द पार्टीअ खां हटी करे वोट ॾेई थो अचे ऐं पार्टी जी मेंबरशिप नथो छॾे त उहो हॉर्स ट्रेडिंग में शामिलु थी सघे थो। अॼु असां पंहिंजे पैनलिस्टनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में त पाकिस्तान में सियासी इतिहाद कॾहिं थिया आहिनि, हॉर्स ट्रेडिंग कीअं थी आहे, ऐं हींअर जेको मामिलो आहे सियासी इतिहाद ऐं हॉर्स ट्रेडिंग जो आहे, उन में फ़र्क़ु कीअं करे सघिजे थो। इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी जिन टीम जॉइन कयो आहे उन में शामिलु आहिनि नसीर मेमण साहिबु, अमर सिंधू साहिबु, इनाम भट्टी साहिबु ऐं इज़हार सुमरो साहिबु। सभ खां पहिरियों हलूं था नसीर मेमण साहिबु ॾे। नसीर मेमण साहिबु, कीअं फ़र्क़ु कजे हॉर्स ट्रेडिंग ऐं सियासी इतिहाद में? रज़ा रब्बानी तमामु हिकिड़ो सीज़न पार्लियामेंटेरियन आहे। कॉन्स्टिट्यूशन ऐं पार्लियामेंट्री अफेयर्स जिन माण्हुनि खे भरपूर ॼाण आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन में थोरा माण्हू आहिनि जेके रज़ा रब्बानी कद काठ जा हींअर मौजूदु हूंदा। ऐं उहो अहिड़ो माण्हू आहे जेको रुॻो पार्टी लॉयल्टी में सही खे ग़लति ऐं ग़लति खे सही कोन चवंदो आहे। जेसिताईं हुनजो इहो नुक़्तो आहे त हॉर्स ट्रेडिंग ऐं पॉलिटिकल अलायंस में फ़र्क़ु आहे, त ॾिसो जेकॾहिं मां हुनखे इहो थो सम्झां त जेकॾहिं हिकिड़ी पूरी सियासी पार्टी कंहिं ॿी सियासी पार्टी सां इतिहाद करे थी ऐं पोइ उहे वोट पाण में गॾिजी हिकिड़े कैंडिडेट खे ॾियनि था, त पोइ त ज़ाहिर वाक़ई हॉर्स ट्रेडिंग कान्हे। हॉर्स ट्रेडिंग त तॾहिं आहे न त जॾहिं पार्टीअ जी लाइन हिकिड़ी हुजे ऐं जेको हुनजो मेंबर आहे उनजी लाइन ॿी हुजे, उहो पार्टीअ जी मर्ज़ीअ खां सवाइ पार्टीअ जे कंहिं ॿिए जे उमेदवार जे बजाए कंहिं ॿिए खे वञी वोट ॾिए थो, तॾहिं उहा ॻाल्हि हुन ते लागू थींदी त पोइ अख़लाक़ी ऐं उसूली तौरु हुनखे उहा सीट वैकेंट करे ऐलानिया चवे त मां हाणे पार्टीअ जे मंशूर या कम सां सहमत कोन आहियां, मां पंहिंजी सीट छॾियां थो या छॾियां थी, ऐं पोइ वरी फ्रेशली इलेक्ट थिए जेकर हुन में दम आहे या ॿी पार्टी हुनखे सपोर्ट करे। पर जॾहिं तव्हां हिकिड़ी पार्टीअ जे अंदरि अम्ब्रेला में वेठा बि आहियो, जंहिंजे मंशूर जंहिंजी हिमायत सां तव्हां इलेक्शन में वोट वरितो आहे, त पोइ पॉलिटिकल मॉरलिटी बि इजाज़त न थी जे त तव्हां हुन खां लातालुकी बि नथा कयो ऐं अंदरां वञी वोट ॿियनि खे ॾेई था अचो। हीअ जॾहिं अदम एतमाद जी तहरीक वक़्तु थियो तॾहिं PTI जा मेंबर चवंदा हुआ त उहे पंज पार्टियुनि खां नाराज़ हुआ न, तॾहिं असांखे वोट ॾिननि, त पोइ छॾियो हाणे बि माण्हुनि खे जेके नाराज़ हूंदासीं तव्हांखे वोट न ॾींदा, ऐं जेके ॿियनि खां नाराज़ हूंदा वरी तव्हांखे जी वोट ॾींदा। सो इहो पंहिंजे पसंदि जे वक़्त जो जेको हिकिड़ो वर्जन आहे, मुंहिंजे ख़्याल आहे रज़ा रब्बानी जी ॻाल्हि इन लिहाज़ खां टेक्निकली ठीकु आहे। पार्टी सॼी अलायंस में हली वञे ऐं पार्टी जी क़यादत जो डिसीजन हुजे, पोइ त हुन में हॉर्स ट्रेडिंग जो क्वेश्चन कोन्हे। तव्हां जेका ॻाल्हि कई, सॉरी मूंखां ॿियो हुनजो हिकिड़ो पार्ट हुयो जेको मूंखां ज़हन मां लही वियो आहे, ॿियो हुन में को क्वेश्चन हुयो, सब क्वेश्चन हुयो?
न सब क्वेश्चन न हो, मुंहिंजो स्पेसिफिक क्वेश्चन इहो हो। बहरहाल रज़ा रब्बानी साहब जेका पाण का ॻाल्हि कई आहे उन जो तव्हां कैटेगोरिकली जवाबु ॾेई छॾियो त सेनेट में हिस्टोरिकली मूं हिस्टोरिकल पर्सपेक्टिव जो तव्हां खां पुछणु पियो चाहियो, हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में पाकिस्तान में छा थींदो रहियो आहे तव्हांजे नज़र में? हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में त ॾिसो, पार्टी अलायंस जेकर कयो आहे उन वञी ॿिए पासे वोट ॾिनो आहे त उहो त ॾाढो डिक्लेयर्ड हूंदो आहे। प्रॉब्लम त नथो थिए जॾहिं माज़ी में जीअं चङा महांगा केस थियो, जीअं हींअर तव्हां ॾिठो त अदम एतमाद जी तहरीक वक़्तु थियो, या जॾहिं बीबी साहब जी 90s जी हुकूमत में कीअं हिकिड़ी मैन्युफैक्चर्ड वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आंदो वियो हो, ऐं उहे पोइ बिरला वग़ैरह इहे जेके वॾा किरदार आहे हाणे एतिरा एक्सपोज़ड आहिनि। उन दौर में जेका मुदाख़लत ई सारा कंहिं खां जी कान्हे। हाणे खणी थोरी शायदि हाणे मूंखे ॿुधूं कोन, जेको रोल आहे हर इदारे जो रोल ॾाढो वाज़े आहे हाणे, त उहो को ढक छपाइण हुन में कान्हे। पर हिस्टोरिकली पाकिस्तान जी पार्लियामानी पॉलिटिक्स में, रुगो पाकिस्तान जी न, हिन सॼे ख़िते जी पार्लियामानी पॉलिटिक्स ॾिसो, हीअ पार्लियामानी पॉलिटिक्स में ॿिए हंधि बि इहो मसइला थियनि था। पार्टीज़ जे अंदरि जोड़ तोड़ भंजदा इहा शइ थींदी रहे थी, ऐं असां बि ज़ाहिर आहे त उन जी डेमोक्रेसी हिकिड़ो इवॉल्विंग क़िस्म जो प्रोसेस आहे। इहो न एक्सपेक्ट कजे डेमोक्रेसी आहे त सुभाणे परफेक्ट थी वेंदी। ॾहाकनि जा ॾहाका डेमोक्रेसी हलण खां पोइ सिधी थींदी आहे। हिते डेमोक्रेसी एक्चुअली हली कान्हे। मां पहिरियों हिकिड़ो मां इहो गुज़ारिश कयां त जेके माण्हू डेमोक्रेसी खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, मां चवां थो हुकुमरान ऐं हुकुमरान पार्टियूं ख़राबु आहिनि। डेमोक्रेसी एज़ ए प्रोसेस हिन मुल्क में जतिरा कयो कॾहिं जो असां हुन प्रोसेस खे ग़लति चऊं, इंडिविजुअल्स ऐं पार्टीज़ जा मसइला आहिनि। जी नसीर साहब, इनाम भट्टी साहब, तव्हांजी कहिड़ी राय आहे? तव्हां छा पिया सम्झो सियासी इतिहाद ऐं हॉर्स ट्रेडिंग जंहिंखे डिफाइन करण जी कोशिशि कई आहे रज़ा रब्बानी? रज़ा रब्बानी ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि कई आहे उन पंहिंजी ॻाल्हि में त पाकिस्तान में आइडियल सिचुएशन कोन्हे, ऐं हुन अदालत खे मुखातिब थींदे चयो आहे त अवां अदालत आइडियल सिचुएशन जी ॻाल्हि पई करे। आऊं बुनियादी तौर ते इन सोच जे बेख़िलाफ़ आहियां त को सेनेट में पार्टी प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन त अंग खे गिणियो वञे त हुननि जी प्रोविंसिस में सीटूं केतिरियूं ऐं सेनेट में पोइ केतिरियूं हुजणु खपनि। इहो इन सां जेकॾहिं ईअं कजे त पोइ सॼे मुल्क जो इलेक्टोरियल सिस्टम जेको आहे उहो प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन जेकॾहिं तहत हुजे, तनासुब जे हिसाब सां हुजे, पोइ त जनरल जेके वोट आहिनि उहो बि उन हिसाब सां असेंबली जे अंदरि उनखे नुमाइंदगी ॾियणु खपे। जॾहिं सेनेट जे अंदरि अचूं था त वोटनि जो जेको तादाद हिकु ॿ नथो थिए, हर प्रोविंस खे पंहिंजे पंहिंजे सीटुनि जे तादाद तहत बराबरी जे बुनियाद ते सेनेट में मेंबरनि चूंडनि जो जॾहिं अख़्तियार मिले थो त उन में इतिहाद थींदा रहिया आहिनि। माज़ी में केतिरनि ई जमायतुनि, छाकाणि त जीअं हींअर गुज़िरियल भेरे पाण ॻाल्हायो त GDA वटि 21 सीटूं कोन थियूं थियनि जो सेनेट जी हिकिड़ी जेका असां सीट खणी सघनि, तंहिंजे करे हू कंहिं न कंहिं सां को इंटरनली एग्रीमेंट कंदा जो टेक्नोक्रेट जी सीट ते कंहिंखे सपोर्ट करे जनरल सीट ते जेको आहे पंहिंजो उमेदवार चूंडाए सघनि था। ईअं ई माज़ी में केतिरा ई दफ़ा थींदो रहियो आहे। इहा शइ मुमकिना तौर ते थियणु डेमोक्रेटिक प्रोसेस जो हिसो आहे ऐं ईअं थी सघे थो। हॉर्स ट्रेडिंग तॾहिं थी थिए जॾहिं हिकिड़ो त पार्टी जे अंदरि ख़ुदि उमेदवार जेके मुंतखिब कया वञनि था, जिन खे टिकट ॾिनी थी वञे, उहे पैसे वारा हुजनि था ऐं उन्हनि खे जॾहिं इहो चयो थो वञे त हाणे तव्हां पाण पंहिंजे वज़न सां या पंहिंजे पैसे जे ज़ोर सां कुझु वोट ख़रीद कयो ऐं पोइ पंहिंजूं सीटूं जेको आहे सो सिक्योर कयो। हिकिड़ो तॾहिं थिए थो। ॿियो तॾहिं थिए थो जॾहिं जंहिं पार्टी वटि तादाद खुटल हुजे थो ऐं उन खुटल तादाद खे पूरे करण लाइ ॿिए पैसनि जो ऐं ॿियो इस्तेमालु जेको आहे सो कयो वञे थो ज़ोरबार जो, उहो तॾहिं थिए थो। पर आउं सम्झां थो त पाकिस्तान जे इन सेनेट जे इलेक्टोरल सिस्टम में गुज़िरियल 15 सालनि खां मथे जो अरसो थी चुको हूंदो जंहिंमें हॉर्स ट्रेडिंग या अञा बि 20 साल खनि थिया हूंदा। छाकाणि मुंहिंजे ख़्याल में जॾहिं खां ही इंडस्ट्रियलिस्ट जेके उन में तेज़ी सां शरीक थियणु शुरू थिया बलूचिस्तान मां ऐं सिंध मां बि, त उन्हनि तमामु जझो पैसो इस्तेमालु कयो ऐं पोइ अॻिते हली करे उन शइ जी इहा हिकिड़ी तेज़ी सां रस्म पइजंदी वई त केर बि माण्हू जेको पैसो रखे थो सेनेट जी सीट ते सीट वठण खां वठी वोट वठण ताईं पैसनि जो इस्तेमालु करे सघे थो। त हाणे हॉर्स ट्रेडिंग खे रोकण जे लाइ कहिड़ा तरीक़ा हुजणु खपनि, उहो इलेक्टोरियल सिस्टम जेको आहे या इलेक्शन कमीशन जेका आहे उनखे पंहिंजो प्रोसेस को अहिड़ो रखणु खपे जंहिंमें इहा शइ मुमकिन थी सघे त हू हॉर्स ट्रेडिंग खे रोके सघनि। ॿी शइ जेका थिए थी, हिकिड़ा तमामु वॾा तारीख़ी क़दम खणणु। मिसाल तौर जॾहिं हींअर हिकिड़ी वीडियो साम्हूं अची वई आहे, उन वीडियो जे साम्हूं अचण खां पोइ बि जेकॾहिं इलेक्शन कमीशन अहिड़ियुनि शयुनि ते को एक्शन नथी खणी सघे त पोइ इन मां मुराद इहा थी त सुभाणे जेकॾहिं कोई सबूतनि सां बि अची वञे त उन ते को एक्शन नथो खणी सघे। त हिकिड़ो कमज़ोर जेको पासो आहे उहो आहे प्रेसिडेंट क़ाइमु न करणु। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अॼु ॾींहं ताईं के बि अहिड़ा वॾा प्रेसिडेंट क़ाइमु न करे सघी आहे
जंहिंजे बुनियाद ते चई सघिजे थो आज़ाद ख़ुदमुख्तियार ऐं बाअसर बि आहे, पर जॾहिं उहा उनखे इस्तेमालु करण जो वारो अचे थो त पोइ माण्हुनि जूं सीटूं ॻाल्हियूं थी वञनि, अचानक कंहिं राति विच में को डिसीशन बि अची थो वञे कंहिंजी सीट ख़तमु करण जो, त इहो पासो जेको हिकिड़ो आहे उहो कमज़ोर प्रोसेस जे करे थिए थो। ऐं हिंदुस्तान खे कोट कंदुसि त उते इलेक्शन जे ॾींहंनि में पैसा खणी हलणु ऐं इलेक्शन जो जेको नुमाइंदो थिए थो उन जा सपोर्टर या ॿिया उन्हनि खां हिकिड़ी मखसूस क़िस्म जे रक़म खां वधीक जेकॾहिं गाॾी में रक़म पयल बि पकड़िजे थी त तॾहिं बि उन ते क़दम खयो वञे थो, पर हिते त उन जूं वीडियोज़ अचनि थियूं तॾहिं बि उन ते एक्शन नथो खजे, त इहो हिकिड़ो पासो कमज़ोर आहे। तंहिंजे करे आउं सम्झां थो हार्स ट्रेडिंग बिल्कुलु इहा शइ आहे त हार्स ट्रेडिंग अलॻि शइ आहे ऐं पार्टीज़ जो पाण में अलायंस या फर्दनि जो बि हिक ॿिए खां सपोर्ट वठण वारो उहो अलॻि पासो आहे, पर अॼु जे दौर में हींअर जेका हले थी पई शइ उन में हार्स ट्रेडिंग जो पासो ज़ोर आहे, पार्टी अलायंसिस वारो पासो घटि आहे। जी अमर सिंधु साहिबा, तव्हांखे पिया ॾिसो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में पाकिस्तान में हार्स ट्रेडिंग ऐं सियासी इताद छा थींदो रहियो आहे? रज़ा रब्बानी साहब जो चवणु आहे त आइडियल पोज़ीशन जी ॻाल्हि न कई वञे, पाकिस्तान में आइडियल हालात न आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि जेका असां रज़ा रब्बानी जे उन तमामु दानिशमंदाना जेका असां रिमार्क खां शुरू कंदसि, जेको चए थो त पाकिस्तान में आइडियल सिचुएशन कोन्हे, तंहिंजे करे हिन आइडियल सिचुएशन जे हवाले सां फ़ैसिला ॾियणु रिमार्क्स ॾियणु उहो नामुनासिबु हूंदो। इन करे जो पाकिस्तान जे अंदरि मां तव्हांखे जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे या जेको तजियो आहे उहो इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेके सियासी इतिहाद ठहनि था ऐं जेके लाइक माइंडेड फॉरवर्ड ग्रुप इन क़िस्म जी जेके शयूं साम्हूं अचनि थियूं, दरअसल पाकिस्तान जी सियासत पूरी सियासत जे अंदरि पार्लियामेंट जी सियासत जे अंदरि उहे ॿ शयूं ॾिसणु अहम आहिनि। हिकिड़ी इहा आहे त जेका असां क्रॉस फ्लोर जेका असां थिए थी उनखे तव्हां हार्स ट्रेडिंग चओ था, उनखे तव्हां चओ था त हिकिड़े मेंबर पंहिंजी जेका असां जंहिं पार्टी जी नाले ते मंशूर ते वोट वठी आयो उन जे बजाए कंहिं ॿी पार्टी खे ॿिए माण्हूअ खे पार्टी उसूलनि जे बरख़िलाफ़ पार्टी हिदायत जे बरख़िलाफ़ उन वोट ॾिनो त उनखे तव्हां चओ था त हार्स ट्रेडिंग आहे। एतिरा ई ॻाल्हि सम्झ में अचे थी ऐं उन ते जेके सियासतदाननि जे हवाले सां जेका कुझु तनक़ीद अचे थी उहा बि माना तव्हांखे सम्झ में अचे थी, पर सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त जेके पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके फॉरवर्ड ग्रुप ठहनि था, पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके IJI जा इतिहाद ठहनि था, पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके लाइक माइंडेड टाइप हिकिड़ा जेका अक्सरियती पार्टियुनि जा मेंबर कढी उन्हनि खे जेका असां कुझु ऑफर्स ॾेई उन्हनि जंक्स खे अलॻि कयो वञे थो, उनखे तव्हां कहिड़ो नालो ॾींदो? उन जे लाइ मां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदसि त हिन सुप्रीम कोर्ट वटि, इलेक्शन कमीशन वटि या पाकिस्तान जे पूरे सियासी निज़ाम वटि उन्हनि जे लाइ कहिड़ी जेका असां गुंजाइश हुजणु खपे, नाइली उन बुनियाद ते हुजणु खपे या न हुजणु खपे जेको वंस हिकिड़ो पंहिंजे जेको वोट वठी अचे थो उन खां पोइ विदिन पार्टी, विदिन असेंबली, विदिन पार्लियामेंट उहो हिकिड़ो फॉरवर्ड ग्रुप ठाहे थो। उहो न रुगो फॉरवर्ड ग्रुप जेके ठहंदा आहिनि जिन ताक़तनि जी मदद सां ठहंदा आहिनि ऐं जहिड़े तरीक़े सां उहो मैनेज करे ऑर्गेनाइज़ कया वञनि था, उन जे लाइ मां सम्झां थी त IJI जे जेका ख़रीदो फ़रोख्त उन जो जेको केस आहे सुप्रीम कोर्ट वटि अञा ताईं शायदि पियो हूंदो, असगर खान वारो केस, बहितर इहो थींदो त सुप्रीम कोर्ट बजाए इन जे जेको पुठियनि ॻाल्हियुनि ते अचे थो, तव्हां हिस्टोरिकल पर्सपेक्टिव जी ॻाल्हि कई त मां चवंदसि उन हिस्टोरिकल पर्सपेक्टिव खे जेकॾहिं ॾिठो वञे त ही मीसा के जमहूरियत ते छो था अचनि, ही IJI खां वठनि त कंहिं पैसा ॾिना, कीअं विकाणा, कीअं माण्हुनि खे ख़रीद कयो वियो, कीअं मोहतरमा जी जेका असां गवर्नमेंट खे ॾाइण जी कोशिशि कई वई। त तंहिंजे करे ॻाल्हियुनि खे जेकॾहिं कुटाइणो आहे, जेकॾहिं ॻाल्हियुनि खे हींअर ई इन नियत सां हिकिड़ी जेकॾहिं आहे कंहिंखे टफल डाउन करिणो आहे, कंहिंखे बचाइणो आहे, कंहिंखे फेवर ॾियणो आहे, कंहिंखे अनड्यू जेको आहे सो अताब जो शिकार करिणो आहे, पोइ त ठीकु आहे पाकिस्तानी पॉलिटिक्स जेका हलंदी आई आहे उहा हलंदी रहंदी, पर जेका मैच्योरिटी आहे जेका पॉलिटिकल पार्टीज़ जी जहिड़े तरीक़े सां पंहिंजो केस विढ़ी रहिया आहे, ख़ासि तौर ते PDM, मां सम्झां थी टफ टाइम आहे, न रुगो जेका असां अदलिया लाइ टफ टाइम आहे, ही इलेक्शन कमीशन लाइ टफ टाइम आहे, पर हक़ीक़त में ही उन लाइ बि टफ टाइम आहे जेके पाकिस्तान जे पूरे पार्लियामानी निज़ाम, पूरे सियासी निज़ाम लाइ हिकिड़ी सोकाल क़िस्म जी जेका असां मॉरेलिटी इथिक्स इहा कान करे पोइ ज़मीर की फ़रोख्त पोइ अहिड़े क़िस्म जा नाला ॾेई हलंदा। हक़ीक़त इहा आहे त इहा मैनेजमेंट किथां थी थिए?
जितां या मैनेजमेंट थिए थी जेके ई फॉरवर्ड ब्लॉक ठहनि था जेकॾहिं पाबंदी विझणी आहे जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते तव्हांखे जीअं रज़ा रबानी चई जेकॾहिं आइडियल सिचुएशन आहे त पोइ आइडियल सिचुएशन में तव्हांखे IGI वारे उन असगर ख़ान जे केस जो फ़ैसिलो ॿुधाइणो पवंदो जेकॾहिं न त पोइ हक़ीक़तनि जेके आज़ाद उम्मीदवार पार्टियूं छॾे इहो हिन जी जेका असां पाकिस्तान जी हाणोकी 18 वारी जेका इलेक्शन आहे उन जे रिकॉर्ड ते आहे त माण्हुनि खे मजबूर कयो वियो त हू पार्टियूं छॾे आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में अचनि गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन त हाणे थी आहे उन गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन में ॾिसो त माण्हुनि खे कीअं मजबूर कयो वियो ख़ासि तौर ते नून लीग जे हवाले सां उन्हनि जे माण्हुनि खे जी अमर साहिबा कयो वियो त हू जेके असां आज़ाद उम्मीदवार सबबु इहो हुयो आज़ाद उम्मीदवार जी ख़रीद फ़रोख्त आसान आहे ऐं उहा हॉर्स ट्रेडिंग कंहिंजे लाइ थी थिए आज़ाद उम्मीदवार कंहिंजे हक़ में वोट था ॾियनि सो मां सम्झां थी त हिन क़िस्म जी जेका असांजी आइडियल सिचुएशन करे लफ़्ज़नि जी फेर घेर करे माण्हुनि खे मुंझाए ऐं हुन जे जेके सोकाल क़िस्म जी मोरालिटी करप्शन इन क़िस्म जी जेकॾहिं ॻाल्हि कजे उहो त पोइ ठीकु आहे पर हक़ीक़ी तौर ते जेके जमहूरी पाकिस्तान में सियासी पार्लियामानी जमहूरियत जे बारे में हक़ीक़त में जेके फ़िक्रमंद आहिनि उहे फ़िक्रमंद ज़रूर इहे सोचनि था त पाकिस्तान जी तारीख़ खे जी अमर साहिबा इतां इन सां गॾु हलणो पवंदो त पाकिस्तान में फ्री ऐं फेयर इलेक्शन उहा हितां न पर फ्री ऐं फेयर इलेक्शन जेका असां जेका माण्हुनि खे पंहिंजे पार्टी चूंडण जे हक़ ॾियण खां वेंदे पार्लियामेंट ताईं अचणु पोइ पार्लियामेंट में जेका असां जेका हॉर्स ट्रेडिंग जेकॾहिं क्रॉस फ्लोरिंग माना ही फ्लोर थिए थी उनखे तव्हां हॉर्स ट्रेडिंग चई सघो था पर मुंहिंजे लाइ ही हॉर्स ट्रेडिंग वारो सॼो जेको लफ़्ज़ आहे या हॉर्स ट्रेडिंग वारी जेका टर्म आहे उहा बि अहिड़ी जेका असां उहा मैन्युपुलेट कंदड़ आहे भली हुन सां सुप्रीम कोर्ट बि खेॾे भली हुन सां सियासतदान बि खेॾनि भली हुन सां हुकुमरान जमात बि खेॾे पर हक़ीक़तनि मां इहो इन ते क़ाइमु आहियां त हक़ीक़तनि पार्लियामेंट खे फ्री ऐं फेयर इलेक्शन लाइ अञा तमामु डिघो सफ़र करणो आहे जी अमर साहिबा तव्हांजी राय अची वई अमर साहिबा थी सघंदो जॾहिं डेमोक्रेटिक पार्टीज़ ऐं उन सां गॾु उन्हनि खे जेके असां जबरी तौर ते मजबूर कंदड़ फोर्सिस खे इहो तय करणो पवंदो त हाणे जेका असांखां प्रेशर फ्री पॉलिटिक्स हलंदी जी अमर साहिबा तव्हांजी राय अची वई इज़हार सुमरो साहिबु तव्हां छा पिया सम्झो हॉर्स ट्रेडिंग सियासत पाकिस्तानी हिस्टोरिकल परस्पेक्टिव ऐं रज़ा रबानी साहिब जो अदालत में इहो चवणु त आइडियल सिचुएशन असां वटि न आहे असल में सियासत में ॿ शयूं हूंदियूं आहिनि हिकिड़ी हूंदी आहे थ्योरी ऐं हिकिड़ी हूंदी आहे हुनजी एप्लीकेशन ऐं रज़ा रबानी असल में ॻाल्हि एप्लीकेशन जी करे थो आइडियली जमहूरियत जी ॻाल्हि करणु हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां ॻाल्हाइणु सियासी इतादनि जे हवाले सां ॻाल्हाइणु इन जी जेका डिक्शनरीअ में तशरीह हूंदी उहा ॿी हूंदी पर प्रैक्टिकली जॾहिं सियासत थिए थी त उन जूं ग्राउंड रियलिटीज़ ॿियूं थी थियनि हिकिड़ो त उन सां ज़िक्र करे थो ऐं ॿियो जीअं असांजे सभिनी दोस्तनि बि ॻाल्हि कई त पाकिस्तान में जमहूरियत हिकिड़ी त मुस्तक़िल रही न आहे ऐं जमहूरियत जेका रही आहे उहा बि पंहिंजी असुल शक्ल में मुकमिल तौर ते बहाल हालत में न रही आहे ऐं इलेक्शनुनि जो जेको प्रोसेस आहे उन ते हमेशह सवाल उथंदा रहिया आहिनि भले कहिड़ी बि इलेक्शन हुजे ऐं उन खां पोइ इलेक्शन कमीशन जो जेको रोल आहे उहो बि सभिनी जे साम्हूं आहे पोइ भेरे बि जॾहिं हिन आख़िरी इलेक्शन में नतीजा आया ऐं गोड़ थियो त इलेक्शन कमीशन हिकिड़ो लफ़्ज़ चई जान छॾाई त सभु ठीकु आहे जॾहिं त कुझु बि ठीकु न हो त इहे सभु ॻाल्हियूं साबित कहिड़ी ॻाल्हि खे कनि थियूं त हीउ जेको डेमोक्रेटिक सिस्टम आहे ऐं डेमोक्रेटिक सिस्टम जो मतिलबु रुॻो पार्लियामेंट जा मेंबर न आहिनि जेके ईज़ी आसानी सां निशानो बनायो थो वञे बेसिकली ही डेमोक्रेटिक सिस्टम में सभु इहे इदारा जेके जीअं इलेक्शन कमीशन आहे इंतिज़ामिया आहे ॿिया मामला आहिनि इलेक्शन जो प्रोसेस आहे इलेक्शन खां पहिरीं जो प्रोसेस आहे इलेक्शन खां पोइ जो प्रोसेस आहे ऐं पार्लियामेंट जी परफॉर्मेंस ऐं इहे सॼा मामला आहिनि इन्हनि सभिनी जे हवाले सां उहा ॻाल्हि इहा थो करे त आइडियल न आहे तंहिंजे करे अव्हां जेकॾहिं 2+2 वारी ॻाल्हि कंदव अव्हां जेकॾहिं जेके फार्मूला सेट आहिनि इंटरनेशनल स्टैंडर्ड सेट आहिनि उहे हिते अप्लाई कंदो त शयूं उहे न थी सघंदियूं हिकिड़ी ॻाल्हि ॿियो जेका हू हॉर्स ट्रेडिंग जी ॻाल्हि करे थो हाणे हिते अजीब मंतक हिकिड़ी हले थी अजीब लॉजिक हले थी हिकिड़ा माण्हू जिन डेस्कूं वॼायूं इन ॻाल्हि ते त अपोज़िशन जे मेंबरनि हाणोके सेनेट जे चेयरमैन खे वोट कयो ऐं हुनजो नो कॉन्फिडेंस जेको हुनजे ख़िलाफ़ु अपोज़िशन ॾिनो अक्सरियत जे बावजूदि अपोज़िशन न खटाए सघी न कामयाबु करे सघी उन ते डेस्कूं वॼायूं इहो शिबली फराज़ ऐं ॿिया ॾिसो सभ खां वॾी ज़ोर सां डेस्क जेका वॼाई न शिबली फराज़ वॼाई
ऐं डोड़ंदो हिन खां सेनेट जे हाउस खां ॿाहिरि वियो, माना वियो त माना कंहिंखे ॿुधाइण वियो, इतला ॾियण वियो त जी। सही असां इहे खटी आयासीं ख़ैर सां, असां हीउ कमु कयोसीं ऐं कामयाबु थियासीं। माना जेकॾहिं हू पाण कनि त उनजो हिकिड़ो मयार आहे, ऐं जेकॾहिं को ॿियो करे त उनजो ॿियो मयार आहे। असां इहो सम्झूं था त हॉर्स ट्रेडिंग केर बि करे ग़लति आहे, पर हॉर्स ट्रेडिंग ऐं डिफरेंस ऑफ ओपिनियन विद द पॉलिटिकल पार्टी या पॉलिटिकल लीडरशिप, रज़ा रब्बानी उन ॾांहुं इशारो पियो करे, या सियासी इतिहादनि जे हवाले सां ॻाल्हि पियो करे। इवन सियासी इतिहाद जेके हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ पर आइडियोलॉजी एज़ाज़ साहिबु हिते मां हिकिड़ो थोरो तव्हांखे इंटरप्ट कंदुसि, जेको डिफरेंस ऑफ ओपिनियन जेकॾहिं पार्टी सां थिए थो या पार्टी लीडर सां थिए थो, त मॉरलिटी त इहा आहे त पहिरियां त उहा पार्टी छॾणु खपे, उहा सीट छॾणु घुरिजे। न ईअं न आहे। ॾिसो इहो ई त प्रॉब्लम आहे न, इवोल्यूशन असां डेमोक्रेसी थी न आहे। डिफरेंस ऑफ ओपिनियन तव्हां हीअं ट्रम्प जे केस में ॾिठो न, अमेरिका खां वॾी त जमहूरियत न आहे न असांजी। उन्हनि हुते काफ़ी ॻाल्हियुनि ते हुनजे वाइस प्रेसिडेंट खां वठी काफ़ी माण्हुनि, इवन जेका सॼी आर्मी जी लीडरशिप हुई या इवन पॉलिटिकल लीडरशिप हुई, उन्हनि ट्रम्प सां डिसएग्री कयो काफ़ी ॻाल्हियुनि ते, मतिलबु पार्टी लाइन खां अलॻि थी विया। त पोइ हिन मतिलबु त उहो पहिरीं इस्तीफ़ा ॾियनि ऐं वापसि वञनि, ईअं न आहे। बुनियादी तौर ते हिकिड़ा वोट अहिड़ा हूंदा आहिनि, मिसाली तौर ते जीअं बजट आहे, प्राइम मिनिस्टर जी इलेक्शन आहे, इन क़िस्म जे हुन में त हुनखे पार्टी लाइन ते बीहणो, छो त हू पार्टी जो मेंबर आहे ऐं उन पार्टीअ हिकिड़े माण्हू खे मुल्क जो वज़ीर आज़म चूंडियो आहे, ठीकु थियो। पर हाणे हिकिड़ो बिल थो अचे, उहो ग्रॉस वायोलेशन आहे ह्यूमन राइट्स या ग्रॉस वायोलेशन आहे ख़ुदि कॉन्स्टिट्यूशन जी। असां वटि अहिड़ा कानून ईंदा रहिया आहिनि असेंबली में। उन सूरत में हिकिड़ो बाज़मीर मेंबर छा करे, पार्टी जी ही जेका डेमोक्रेटिक, हिनखे चइबो डेमोक्रेटिक आमरियत, ऐं पाण वटि जेका लीडरशिप जो मयार आहे, लीडरशिप जूं प्रायोरिटीज़ आहिनि ऐं लीडरशिप जा फ़ैसिला आहिनि, छा उहे जमहूरी आहिनि? ख़ुदि सियासी पार्टियूं जमहूरी आहिनि। अवां ॿियनि पार्टियुनि जी त ॻाल्हि करियो था, पीपुल्स पार्टी में जमहूरियत न आहे, नवाज़ लीग में इमरान ख़ान जे पार्टी जी आख़िरी जेका इलेक्शन थी उहा केॾी कंट्रोवर्शियल हुई, ऐं अवां ॾिठो त हुनजी जेका पार्टी जी सीनियर लीडरशिप हुन ते एतिराज़ कया त हीअ जेका इलेक्शन थी आहे या सिफारिश ऐं पैसे जी ज़रूरत थी आहे, इमरान जी पार्टी जी इलेक्शन जी जी ॻाल्हि, ज़ार साहब, आम इलेक्शन जी ॻाल्हि नथो कयां। त जी। अहिड़ी सूरत में जेको हिकिड़ो लीडर आहे जेको ज़ाहिरी तौरु जमहूरी आहे पर अमली तौरु आमिर आहे, आमराणो मिज़ाज आहे हुनजो, ऐं इहा हिते आउं इमरान ख़ान जी रुॻो ॻाल्हि नथो करियां या हुनजी पार्टी जी, हिते आउं पीपुल्स पार्टी जी बि ॻाल्हि कयां थो, नवाज़ लीग जी बि ॻाल्हि कयां थो, PTI जी बि ॻाल्हि कयां थो, ऐं ॿियनि समूरनि पार्टियुनि जी। जनरली पार्टियुनि में फैमिलीज़ रूल कनि थियूं, शख़्सियतूं रूल कनि थियूं, को बि डेमोक्रेटिक प्रोसेस पार्टियुनि जे अंदरि इफेक्टिव न आहे। अहिड़ी सूरत में हिकिड़ो बाज़मीर मेंबर पंहिंजे ज़मीर खे कंप्रोमाइज़ करे पार्टी लीडर जे फ़ैसिले ते या ज़मीर जे आवाज़ जी ॻाल्हि कंदे असेंबली में वोट ऑफ डिसेंट करे, जी ज़ार इहो साहब, आहे मामिलो सॼो। जी ज़ार साहब, तव्हांजी राय अची वई। नाज़रीन, हलूं था हिकु ॿिए अहम सवाल ॾे। उहो सवाल आहे हिन रीजन जे मुतलिक़। जीअं तवका कई पई वई त बाइडन एडमिनिस्ट्रेशन जीअं ई पावर में ईंदी त उन जूं कुझु स्ट्रेटजीज़ आहिनि जेके बिल्कुलु 180 एंगल ते शिफ्ट आहे स्ट्रेटजीज़ में ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन खां। बिल्कुलु ईअं ई थी रहियो आहे। माफ़ कजो, बाइडन इंतज़ामिया जे जे परॾेही वज़ीर ऑफर कई आहे ईरान खे त जेकॾहिं ईरान हिकु भेरो ॿीहर एटमी ठाह में शामिलु थी वञे ऐं उन ते अमल करे, संजीदगीअ सां अमल करे, त वाशिंगटन बि उन ते अमल करण लाइ तयारु आहे। यानी अणसिधी रीति उन्हनि खे ऑफर कई अथनि त तव्हां अची हिकु भेरो ॿीहर ठाह में शामिलु थियो। ईरान खे ठाह में शामिलु करण जी ऑफर, उन जो मतिलबु इहो आहे त ईरान ते जेके पाबंदियूं लागू थियूं उन्हनि खे ख़तमु करिणो, ऐं ट्रम्प जेको 3 साल अॻे ठाह ख़तमु कयो उनखे हिकु भेरो ॿीहर बहाल करिणो आहे। ॿी हिकिड़ी अहम हैपनिंग इहा थी आहे त नेटो अमेरिका जे इन पोज़ीशन सां इख़्तिलाफ़ कयो आहे त 1 मई ते अमेरिका इसाफ़ में जेके बि मुल्क शामिलु आहिनि नेटो समेत, नेटो हिकिड़ो अलॻि इतिहाद आहे, इसाफ़ हिकिड़ो अलॻि इतिहाद आहे, जनरली हुनखे इसाफ़ इतिहाद चवंदा आहिनि, उहे सभु 1 मई ते विथड्रॉ कनि पंहिंजूं समूरियूं फोर्सिस अफ़गानिस्तान मां। नेटो जे जनरल सेक्रेटरी जो चवणु आहे त असां हालात ॾिसी फ़ैसिलो कंदासीं। हाणे इहे 2 वॾा इंडिकेटर आहिनि, हिकिड़ो ईरान खे ॿीहर एटमी ठाह ते क़ाइल करणु ऐं उनखे रीजन में ॿीहर एटमी ठाह ते क़ाइल करण खां पोइ नेचुरली हुनजो हिकिड़ो पॉज़िटिव इमेज बिल्डअप थींदो, हिकिड़ो रोल पैदा थींदो। ॿियो अफ़गानिस्तान मां अमेरिका जो न निकिरणु। इहे ॿई कहिड़ा इशारा आहिनि?
फ्यूचर में छा पियो थियणु वञे ऐं हिन स्ट्रेटजिक प्लानिंग में इन हिकमत अमलीअ में खिते में उनजो असांजे मुल्क ते कहिड़ो असरु पवंदो, इन मामले ते ॻाल्हाइण लाइ सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमून साहिबु ॾे। नसीर मेमून साहिबु, इन ॿिन्ही हैपनिंग्स खे अव्हां खे पिया ॾिसो, तव्हांजी नज़र में छा पियो थियणु वञे? टाइम पाण वटि बनस्बत पहिरें सुवाल जे घटि आहे, तंहिं लाइ मिनिमम टाइम में इनखे सॉर्ट आउट करण जी कोशिशि कजो। मां क्विकली गुज़ारिश कयां, ॾिसो हीउ जेको थिए पियो उन जी जेका अमरीकी इंतज़ामिया हाणे उनजी जेका पॉलिटिकल प्रोग्राम आहे ही उन सां बिल्कुलु उन डायरेक्शन में आहिनि शयूं। अॻु में जॾहिं ईरान सां न्यूक्लियर अंडरस्टैंडिंग थी हुई रिवर्सल ते या उनखे कंटेनमेंट ते, त मुस्तक़िल तौर ते IAEA जेको हिकिड़ो इंटरनेशनल एटमिक एनर्जी जो इदारो आहे उनजी मॉनिटरिंग करणु लॻो ऐं कंप्लायंस नज़र पे आई। पोइ सडनली जॾहिं हुते इंतज़ामिया चेंज थी वरी इहो हिकिड़ो बहरान थियो। मुंहिंजो ख़्यालु आहे ईरान हुन में कोऑपरेट करणु चाहींदो। उनजी हिकिड़ी निशानी तव्हां ॾिसो हिकिड़ो गुडविल जेस्चर तौर हफ़्तो 10 ॾींहं अॻु में अमेरिका होसी बाग़नि खे टेररिस्ट लिस्ट मां कढियो। इहा सिग्निफिकेंट ॻाल्हि आहे जंहिंजो लिंक ही आहे। होसी बाग़ी ईरानी सपोर्टेड आहिनि ऐं उन्हनि खे टेररिस्ट लिस्ट मां अलॻि करणु इज़ वेरी सिग्निफिकेंट मूव। उहो हिकिड़ो गुडविल जेस्चर हो जेका ऑलिव ब्रांच हुई जेका ईरान खे ॾिनी वई। त मुंहिंजो ख़्यालु आहे ईरान जंहिं सिचुएशन मां सैंक्शन जे करे गुज़रे पियो, आई एम श्योर त हू उनखे अवेल करणु चाहींदो। हीअ जेका अफ़गानिस्तान वारी ॻाल्हि आहे उहा ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे। अफ़गानिस्तान मां जेको सडन पुल आउट आहे 90s वारो तजुर्बो खां विसरियो कोन्हे। जेतिरो हुनखे ईंदा आहिनि सो त ख़राबु थियो, पर जेतिरो ओचितो हुननि पुल आउट कयो उनजा नतीजा उहे निकिता जो वरी 9/11 जहिड़ो वाक़ियो वञी थियो। सो मुंहिंजी पंहिंजो ओपिनियन आहे त अफ़गानिस्तान खे पहिरें इंटरनली सेटल त कनि, हिन हालत में छॾींदा अफ़गानिस्तान वरी 90s वारी पोज़ीशन में वञी सघे थो। जॾहिं खां हिननि जो ठाह थियो हो उन खां पोइ तव्हां ॻणियो शायदि ई को ॾींहुं ख़ाली हुजे जंहिं ॾींहुं अफ़गानिस्तान जे कंहिं शहर में कंहिं इलाइक़े में बम ब्लास्ट न थियो हुजे, 10-15-20 माण्हू न मुआ वञनि। त इन सॼे अकार्ड जो या इन सॼे ठाह जो जेको पीस आर्ग्यूमेंट हो उहो त कई करे छॾियो उन्हनि धुरियो जिन जो ठाह कयो। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे नेटो जी इहा पोज़ीशन ठीकु आहे त पर हिनखे स्टेबल कजे ऐं उन खां पोइ हितां पुल आउट कजे। जी अमर सिंधु साहिबा, तव्हां खे पिया ॾिसो इन सॼी हैपनिंग्स खे, ईरान ऐं अफ़गानिस्तान में जेके हैपनिंग्स थियनि पियूं उनजो खिते ते असरु फ्यूचर में कहिड़ो पइजी सघे थो? ॾिसो खिते ते त असरु पवणा आहिनि, पर अञा इहा जेका असां जंहिंखे चइबो आहे त दिल्ली दूर अस्त, इहा ख़ासि तौर ते जेका जौहरी प्रोग्राम जे हवाले सां वाशिंगटन जी ऑफर आई आहे, उते तव्हांखे यादि हूंदो त जेका असां ही 2018 में जेका असां ट्रंप हुकूमत इन खे छॾे वई हुई, इन जौहरी हुन मां दस्तबरदार थी वई हुई। इन सां गॾु जेका असां बर्तानिया, फ्रांस ऐं जर्मनी जो जेको चवणु आहे उनजो बि इहो ई चवणु आहे त अञा ॾाढो जेको सो मरहलो परे आहे, त जंहिंमें जेका असां ही ईरान जेको आहे सो उन ते कहिड़े तरीक़े सां रिस्पॉन्स करे थो ऐं उन खां पोइ वाशिंगटन जेका असां उनखे अमली तौर ते केसि ताईं वठी वञे थो। अलबत्ता इनखे ॿिए पस मंज़र में ॾिसी सघिजे थो। उहो पस मंज़र ख़ासि तौर ते जेका इन जी अमरीका ऐं सऊदी जे हवाले सां जेका रिलेशनशिप आहे उनखे नज़र में रखी सघिजे थो त खिते में जेका का तब्दीली अचणी आहे, छाकाणि त उन में उते बि को अनबैलेंस अचिणो आहे। ॿियो मां इनखे जेको आहे उन हवाले सां बि ॾिसंदसि त जेको अफ़गानिस्तान जे में नेटो जे हवाले सां उनजी मौजूदगी जे हवाले सां, त उते वरी जेका असां इन साॻे ई खिते जे अंदरि चाइना ऐं यूरोपी यूनियन जो हींअर जेको तिजारती मुआहिदा आहिनि उहे अमरीका सां जेके यूरोपी यूनियन जा तिजारती मुआहिदा आहिनि उन्हनि खां क्रॉस करे विया आहिनि। त हीअ हिकिड़ी इकोनॉमिकल शिफ्ट बि आहे ऐं गॾोगॾु मां इनखे सम्झां थी हिते रीजनल जेका असां उनखे थी सघे थो देरि लॻे, पर का शिफ्ट ज़रूरु जेका असां थींदी। ऐं जेको वाशिंगटन जो इशारो आहे उहो दरअसल इन लाइ आहे छाकाणि त हिन वक़्त खां अॻु में जेके ईरान जे तरफ़ां इहा जेका असां वाज़े आहे त असां जेके ख़ासि तौर ते उन्हनि जेके यूरेनियम जी जेका अफ़सूदगी जे लाइ उन्हनि जी जेके कोशिशूं तेज़ थी वियूं हुयूं मुआहिदे खां हटण खां पोइ, उन खां पोइ उन्हनि जो चवणु इहो हुयो त असां तेसि ताईं जेका असां जेसि ताईं सभु शयूं बहाल नथियूं थियनि ऐं उन्हनि बि इहा जेका असां का ॾेखारी कोन्हे एतिरी जेका असां जेका जंहिंखे चइजे त उमेद अफ़ज़ा ॻाल्हि कोन ॾेखारी आहे त को यकदमि सां को मुआहिदो थी वेंदो। अलबत्ता जंहिंखे चइजे त बर्फ़ जो रिझणु शुरू थियो आहे, हिकिड़ी जेका असां ऑफर आई आहे उहा तकमील ताईं कीअं थी पहुचे, पर एटलीस्ट अगरि इन में फ्लैक्सिबिलिटी ॾेखारी वई ॿिन्ही तरफ़नि खां त मां सम्झां थी त उहो हिकिड़ो वॾो न रुगो ब्रेक थ्रू थींदो, पर हिते ख़ासि तौर ते असां वटि जेका रीजनल पॉलिटिक्स आहे उन में कंहिं क़िस्म जी तब्दीली ईंदी। इन सूरत में जॾहिं असां पंहिंजी अमेरिका जेकॾहिं अफ़गानिस्तान मां निकिरे त उन खां पोइ हिते उनखे हिते जी मौजूदगी जे हवाले सां उनखे फ़ैसिला करणा। जी अमर साहिब, इज़हार सुमरो साहिब, तव्हां खे पिया ॾिसो मुख़्तसर बयानु कजो।
में रिवर्सल पियो थिए ट्रंप जी फॉरेन पॉलिसी जो ऐं ॿई फ़ैसिला ट्रंप जा संभाव थियल हुआ। उन में हिकिड़ो फ़ैसिलो ओबामा जो हो त अमेरिका खे अफ़गानिस्तान में वञणु खपे ऐं इहो अमेरिका हिकु भेरो वरी अफ़गानिस्तान वारे हवाले सां ब्लंडर करे रहियो हो। अफ़गानिस्तान अॼु बि अनस्टेबल आहे ऐं तालिबान जे हवाले सां बि काफ़ी सवाल आहिनि जंहिंजा जवाब कंहिंखे बि न पिया मिलनि। उन जे बावजूदि हिकिड़ी कमज़ोर ऐं क़ाबिल ताईं महदूद जेका आहे हुकूमत जेका अफ़गानिस्तान जी आहे उहा कहिड़ी रीति पूरे मुल्क खे हैंडल करे सघंदी, इहे सभ खां वॾो सुवाल हो। ऐं नेटो जेके न नेटो जा जेके मुल्क आहिनि उहे अमेरिका खां वधीक रिच आहिनि सिविलाइज़ेशन में ऐं डेमोक्रेटिक कल्चर में, तंहिंजे करे उहे शयुनि खे वधीक समझदारी सां ऐं डिस्कशन करे फ़ैसिला कंदा। इन जे करे बि हुननि इहो कयो हो ऐं हाणे अल्टीमेटली इहो थींदो। बल्कि हिननि ॿिन्ही मामलनि में बेसिकली मसइलो ईरान वारो हुजे या अफ़गानिस्तान वारो, हिकिड़ो नुक़्तो कॉमन अथव, उहो इहो आहे त ॿिन्ही में यूरोप ऐं अमेरिका जूं ॿ लाइन्स हुयूं, ॿ डायरेक्शन हुयूं जॾहिं ट्रंप हो। And now things are getting back to normal. They are on same page. They are seeming on same page. जीअं माना ओबामा एरा में जी हा, त ही हाणे थींदो ईअं जो बाइडन जी गवर्नमेंट ईरान खे असल में वापसि वठी अचण में दिलचस्पी नथी रखे। गारंटीअर हिन सॼे मामले जा आहिनि यूरोपियंस। तंहिंजे करे तव्हांखे इहा ख़बर आहे त अमेरिका जो सफ़ारतखानो जॾहिं हुन ते हमिलो थियो तेहरान में, उन खां पोइ हाणे अमेरिका जो सफ़ारतखानो हुते कोन्हे ईरान में। तंहिंजे करे जेका बि ईरान खे ऑफिशियल कम्युनिकेशन अमेरिका सां करणी हूंदी आहे उहा थ्रू यूरोप कंदो आहे, थ्रू जर्मनी फ्रांस ख़ासि तौर ते गारंटीअर आहे हिन मामले जो। जी हा, ऐं अफ़गानिस्तान वारे मामले खे आउं वधीक अहम थो सम्झां छाकाणि त पाकिस्तान जी सिक्योरिटी स्टेबिलिटी इहे सॼा मामला बि जुड़ियल आहिनि हिन सां। जी साहब, अफ़गानिस्तान वारे मामले खे ढंग सां तरीक़े सां सेटल कनि था ऐं तरीक़े ऐं तरतीब सां उते आस्ते आस्ते फ़ौज कढनि था ऐं इन दौरान ॿियूं शयूं सिधियूं कनि था, त इहो हिन ख़िते जे बि बेनिफिट में। जी इनाम भट्टी साहब कंक्लूड कजो, तव्हां छा पिया ॾिसो? कल्ह बि तव्हां इशारो कयो हो पाकिस्तान जे अंदरूनी सियासी निज़ाम खे तव्हां जोड़ियो आलमी हालात सां। हींअर आलमी सतह ते पाकिस्तान जा इमीडिएट नेबर्स जे मुतलिक़ वाशिंगटन जी पॉलिसी तब्दील पई थिए। चाबार खां रेलवे निज़ाम जो चाइना जो मुआइदो थियणु, माज़ी वारे खे छॾे करे नए उन सिस्टम में वञणु, बर्मा में चाइना जे तवसुत सां फ़ौजी कूफ़ थियणु, भूटान जो उन में असर में हुजणु, नेपाल में मुकमिल पूरो चाइना जो हुकूमत हुजणु, इहो जेकॾहिं मथां खां हिकिड़ो लाइन स्केच कंदो त तव्हांखे स्ट्रेटेजिकली नज़र ईंदो त जहिड़ो चाइना जियो पॉलिटिकल इन्फ्लुएंस पंहिंजो रीजन में वधाईंदो पियो वञे ऐं उते जेकॾहिं पाकिस्तान मुकमिल तरह ते उन सां ॻंढिजे थो त आउं सम्झां थो अमेरिका जी पोज़ीशन हिन पूरे रीजन में वीक थींदी। तंहिंजे करे इहे सभु जेके स्ट्रेटेजिक चेंजिस आहिनि उहे हिन जो बाइडन जे दौर में मूं अॻु में ई प्रिडिक्ट कयो त मुमकिना तौर ते ईअं ई थींदो। ईरान खे वापसि हू जेको आहे सो ॻाल्हियुनि में आणींदा ऐं उन सां गॾोगॾु हू पाकिस्तान जे अंदरि बि पंहिंजे उन स्ट्रेटेजिक पार्टनर तौर ते पाकिस्तान खे वधीक वेझो करण जे लाइ का स्ट्रेटजी ठाहींदा। तव्हांखे मूं कल्ह बि इहो रेफरेंस ॾिनो त केरी लोगर बिल जो जेको आथर आहे, जेको हुनजो सॼो लिखंदड़ खणी चइजे त उहो जेको आहे केरी ऐं जो बाइडन हुयो, पोइ हुनखे लोगर खे हुन में इंटर कयो वियो। पर इन सां गॾोगॾु हाणे इहो ॾिसिजे त अमेरिका जॾहिं इन स्ट्रेटजी में इहा शइ रखे थो त चाइना जे लाइ छा हूंदो। मूंखे लॻे थो त चाइना खे जेको अॻी हुकूमत ट्रंप जी, हुननि कारोबारी मामलनि में त सख़्ती सां चिथणु शुरू कयो पर जियो पॉलिटिकल स्ट्रक्चर में उनखे हू फेस न करे सघिया। हाणे उनजे वाइस वर्सा मौजूदा जेका अमेरिका जी हुकूमत हूंदी उहा चाइना जे कारोबारी वाद विवाद खे सपोर्ट कंदी, उनखे रस्तो बि ॾींदी, पर उनजी जेका जियो पॉलिटिकल लोकेशन्स ऐं जेके जियो पॉलिटिकल एग्रेशन हूंदी उनखे रोकण जे लाइ पंहिंजी सभु स्ट्रेटजी इस्तेमालु कंदी। ऐं उन में ई आउं इन पर्सपेक्टिव में पाकिस्तान खे ॾिसां थो त पाकिस्तान जे अंदरि जेके चेंजिस ईंदियूं ईंदड़ 2023 वारी इलेक्शन खां पोइ उहे हिन जो वाज़े हिकिड़ो इशारो हूंदियूं त पाकिस्तान अमेरिका सां कीअं बीहे थो, जंहिंजो मूं कल्ह वारे प्रोग्राम में हुनखे रिलेट कयो हुयो 1958 जे आइज़ेक हाइवर वारे दौर सां, जॾहिं हुन यकदमि अयूब जी हुकूमत खे सपोर्ट करे ऐं मुकमिल तरह ते फुल हुनजी फेवर करणु शुरू कई, फंडिंग खां वठी करे हर शइ सां। त हींअर बि आउं हुनखे इन नज़र सां ॾिसां थो इन क़िस्म जी हिकिड़ी तमामु 180 डिग्री ते ॿिन्ही हंधनि खां पाकिस्तान जे अंदरि बि ऐं हुते बि का हिकिड़ी वॾी चेंज अची सघे थी। जी
जी इनाम साहब तव्हांजी वॾी महिरबानी, सभिनी पैनलिस्टनि जी वॾी महिरबानी जे पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।